मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंज मज़लूमनि की आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। मोहतरम साथियों, जॾहिं तव्हां जंहिं रियासत में रहो था ऐं उहा रियासत करप्शन जे वर चढ़ी वञे ऐं करप्शन खे बि न सम्झो वञे, शरीफ़नि खां नफ़रत कई वञे त तो वटि वसीला कोन्हनि ऐं बदमाशनि जी, राशियुनि जी, हरामखोरनि जी, व्याजखोरनि जी, ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़नि जी, लुटेरनि जी, धाड़ेलनि जी, फोरुनि जी, अगवा कंदड़नि जी, मनशात फ़रोशनि जी, क़ौम दुश्मननि जी उन जे करे इज़त कई वञे त तव्हां मालदार आहियो। जॾहिं बि मुआशरे में दौलत जे बुनियादनि ते इज़त मिलणु शुरू थिए त सम्झो त हीउ हाणे मुआशरो बर्बादी ऐं तबाही जे तरफ़ तेज़ी सां गामज़न आहे। सिंध में पीपल्स पार्टी जी चौथों दफ़ो हुकूमत आई आहे। हींअर 16 साल अथनि ऐं 20 साल पूरा करण वारा आहिनि जो प्रोग्राम अथनि। उन खां पोइ क़ौम पंहिंजो फ़ैसिलो तब्दील करे थी या नथी करे, इहा बि क़ौम जी पंहिंजी मर्ज़ी आहे, मंशा आहे। पर साथियो, इहो केॾो वॾे ग़म जी ॻाल्हि आहे, इहा वरी कहिड़ी ॾुख जी ॻाल्हि आहे। सिविल अस्पताल हैदराबाद अंग्रेज़नि जे वक़्त जी, जंहिंजूं इमारतूं अंग्रेज़नि जे वक़्त जूं जेके ठहियल आहिनि उहे अॼु बि रूह खे राहत ॾींदड़ आहिनि। जेके अॼु असां ठारायूं आहिनि उते का बि राहत कोन्हे, को बि बहितर नक्शो कोन्हे। पर वधीक ऐं ॾुख ऐं ग़म जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं सिंध जी सिहत जी मिनिस्टर मैडम अज़रा पेचूहो साहिबा, उहा पाकिस्तान जे सदर ममलिकत जनाब आसिफ अली ज़रदारी जी भेण मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा जी भेण बिलावल भुट्टो ज़रदारी चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन जी पुफी उहा हितां जी वज़ीर, भली वाइस चांसलर एक्सटेंशन ते मेडिकल यूनिवर्सिटी जो अची वञे, उन खां 32 करोड़ भली वठो ऐं वठो था पिया। पब्लिक सर्विस कमीशन में पैसा वठी करे TMO कंहिंखे लॻारायो था, CMO कंहिंखे लॻारायो था, DSP जी पोस्ट कंहिंखे ॾियो था, ट्रेज़री में कंहिंखे नौकिरी ॾियो था, सभिनी खातनि में जेका नौकिरी ॾियो था उहा 95% रिश्वत जे बुनियादनि ते ॾियो था। बाक़ी 5% को अहिड़ो मज़लूम माण्हू अची थो वञे। एतिरनि पैसनि खाइण खां पोइ बि तव्हांजूं ज़रूरतूं, तव्हांजूं ख़्वाहिशूं, सिंध जी सॼी ज़मीन ख़रीद करे छॾियव, सिंध जा वसीला सभु खपाइजी विया, सिंध जो पाणी, सिंधू दरिया मां 6 केनाल निकिरण जी आसिफ अली ज़रदारी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना में पहुचंदो बिल, पर आसिफ अली ज़रदारी पंहिंजी कंसेंट जो इज़हार करे छॾियो आहे। 48,000 एकड़ सिंध जी ज़मीन बंजर थी वेंदी, कलर थी वेंदी, बर्बाद थी वेंदी, तबाह थी वेंदी। सॼी ज़मीन सिंध जी तव्हां ख़रीद कई आहे। सॼी दुबई, अल आइन,
शहर सॼो तव्हांजो आहे, जिते 90% प्लाज़ा तव्हांजा, शॉपिंग मॉल तव्हांजा, समुंडनि में होटल तव्हांजा, वॾा वॾा कसीनो तव्हांजा, सभु कुझु मिल्कियत तव्हांजी, सॼी दुबई में मिल्कियत तव्हांजी, वरी इन्वेस्टमेंट तव्हांजी, पोइ बि तव्हांजी बुख न मुई। सिविल अस्पताल, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो भाइरनि जहिड़ो दोस्त, जंहिंजे ग़मनि खे पंहिंजो ग़म सम्झंदो आहियां, गुलज़ार अहमद जमाली, उनजो पुटु डॉक्टर खां दवा वरितई, उनजी के जेका इंजेक्शन लॻी उन रिएक्शन कयो। तालका अस्पताल में मरीज़ खे पहुचायोसीं, उन्हनि चयो त हिनखे रेफर कबो सिविल हॉस्पिटल कराची हैदराबाद। सिविल हॉस्पिटल हैदराबाद आयासीं। यकीन ॼाणियो मुंहिंजा प्यारा भाइरो, मां एनी गवाह आहियां, मां पाण हुयुसि। मुंहिंजे दोस्त जो पुटु बेहोश हो। असां एम्बुलेंस मुलातो, 2 ॼणा असां। हाणे हुनखे कीअं खणूं? स्ट्रेचर बि कोन, स्ट्रेचर ते माण्हू बि कोन जेके असांजे बेहोश माण्हू खे रुगो अंदरि लाल बत्ती ताईं पहुचाइनि। मूं वरितो हिकिड़े पासे ॾांहुं, ॿिए पासे ॾांहुं मुंहिंजे दोस्त गुलज़ार जमाली पंहिंजे पुट खे वरितो। मां उन नौजवान खे न खणी सघियुसि, जेतिरो खणी सघियुसि खयुमि। उन खां पोइ मां उन खे न खणण जे करे उनखे फ़र्श ते ईअं सुम्हारियो, सिधो सऊं करे। दाऊं कयूं गुलज़ार जमाली त यार आहे को मुंहिंजो पुटु मरे थो, स्ट्रेचर को खणी अचो, को माण्हू मोकिलियो त मुंहिंजो बच्चो बेड ते पहुचाए। हिकिड़ो माण्हू आयो, उन ॿिए माण्हू सां मदद करे उन गुलज़ार जे पुट खे बेड ते आंदऊं। बेड ते अचण खां पोइ न डॉक्टर न डिस्पेंसर, न मथों पखो, मरीज़ सॼो पगर में शल थी वियो, सॼो पगर में आलो थी वियो। देर सां डॉक्टर आयो, डॉक्टर अचे ॾिसी हाल वाल पुछी और गुलज़ार खे दवाऊं लिखी ॾिनई। चई त बाबा डिस्पेंसर खे घुराए हिन खां इंजेक्शन करायो। सॼे OPD में लाल बत्ती में, सॼी लाल बत्ती में डॉक्टर 2, डिस्पेंसर हिकिड़ो बि नज़र न पियो अचे। कंहिंजो एक्सीडेंट में लाश पियो पचे, कंहिंजी दिलि बि बीह वञे, उन जी डेड बॉडी बि पचे, को माण्हू उते हलंदे हलंदे साह पियो ॾिए। इहो मंज़र साॻियो मां ॾिसां पियो। डिस्पेंसर खे सॾु कये, डॉक्टर चयो मुंहिंजे नाले त हे वकील साहिबु आहे, हिन जो दोस्त जो पुटु आहे, हे इंजेक्शन कयो। हुन चयो मुंहिंजी ड्यूटी ख़तमु थी वई आहे, हाणे मां कोई इंजेक्शन न कंदुसि। हुन चयो यार ईअं न कर, मुंहिंजो चवणु वठो, मां बि अछी ॾाढ़ी सां डॉक्टर तो चवां थो, प्रोफेसर आहे, हे वकील साहिबु आहे हाई कोर्ट जो, हिन जे दोस्त जो पुटु आहे, हिनखे इंजेक्शन करे छॾियो। त घणे इलाजनि खां पोइ आयो, हिकिड़ी त इंजेक्शन ॾोरे में हईंसि, ॿी वरी कैनुला पे हईं, पर उनखे मरीज़ जी सूरत आहे अहिड़ी, हू कैनुला न हणी सघिया। डॉक्टरनि चयो त हाणे ॿी वक़्तु असां वटि जेको इलाजु कोन्हे, हिनखे तव्हां खणी वञो मेडिकल वार्ड 1 में। हाणे मेडिकल वार्ड 1 जे लाइ छा थिए, छोकिरो खणिजे। गुलज़ार ॿाहिरि वियो स्ट्रेचर वठणु। स्ट्रेचर वारनि चयोसि बाबा कार्ड ॾेखार। हुन चयो त भाई मैं तो मजबूरी में था, इमरजेंसी में था, मेरा बेटा मर रहा था, मेरे पास कार्ड ही नहीं उठाने की फुर्सत मुझे नहीं मिली, मैं तो ऐसे आ गया।
कार्ड नहीं है तो स्ट्रेचर नहीं देंगे। बाबा मैं क्या करूं, मेरा ये नंबर, ये सेल नंबर मेरा है, मैं कांटेक्ट आपको कॉल करता हूं, आप मेरे हर चीज़ आपके पास बायोडाटा इन्फॉर्मेशन आ जाएगी। मेरा बेटा है, मैं उनको मेडिकल वार्ड 1 तक पहुंचाऊं। घट में घट 15-20 मिनट उन्हनि सां ॻाल्हायो अथई। उन खां पोइ उन्हनि स्ट्रेचर ॾिनो। स्ट्रेचर आयो आहे, स्ट्रेचर ते रखियो अथऊं गुरुद्वारे जे पुट खे। उहो खणी ॿाहिरि निकिता आहियूं। हल हलां मेडिकल वार्ड किथे आहे, मेडिकल वार्ड 1 किथे आहे, मेडिकल वार्ड 1 किथे आहे। पहुतासीं। पहुचण खां पोइ उहो हुयो 1st फ्लोर ते मथे। बाबा लिफ्ट, चई लिफ्ट फेल आहे, लिफ्ट फेल आहे। हाणे लिफ्ट फेल आहे त इन नौजवान छोकिरे खे कीअं खणूं? हिकिड़े पासे खां मूं वरितो, ॿिए पासे खां गुलज़ार वरितो। जमाली ॾाकण ते मथे खणंदा उभा असां साहु असांजो जेको आहे निकिरे पियो। नेठि पहुतासीं। वञूं त को बेड ख़ाली कोन्हे। 3-4 मरीज़ पट ते सुता पिया आहिनि ऐं इहो टाइम थियो राति जो 1। 3-4 मरीज़ पट ते सुता पिया आहिनि। एॾी इंसानियती तौहीन, एॾी इंसानियती तज़लील, एॾी इंसानियत सां बेरहम सलूक। फरियाल जी भेण अज़रा पेचूओ साहिबा केॾो तकबुर करे, केतिरो तकबुर करे दौलत जे नशे में। तोखे ख़बर आहे त सिविल अस्पताल में लाल बत्ती में करे छापो त हण, ख़बर त वठ घणा डॉक्टर आहिनि, घणा डिस्पेंसर आहिनि। को सुई हणण वारो, इंजेक्शन हणण वारो माण्हू आहे? मेडिकल वार्ड में पहुताऊं मथे, छोकिरे खे उते ई पट ते सुम्हारियो अथऊं। 15-20 मिंटनि खां पोइ डॉक्टर आयो। 15-20 मिंटनि खां पोइ डॉक्टर आयो। हुन हाल अहिवाल वरिता, हुनखे लाल बत्ती जी पोज़ीशन ॿुधाईसीं। उन खां पोइ वरी उते हुन 1-2 इंजेक्शनूं रिएक्शन वारियूं उन्हनि पंहिंजे अमले खे चयूं, पंहिंजे स्टाफ खे। पर स्टाफ साईं हर को चवे, हुनखे चऊं भाई इंजेक्शन कयो। चए हमारे पास, असां वटि को माण्हू ई कोन्हे, अमलो ई कोन्हे। बाबा कंहिंखे तव्हां ॾियूं? चए वञो तव्हां होॾे पंहिंजे ऑफिसर ॾे, जेको असांजो AMS आहे। बाबा AMS ॾे सभु वेंदा हूंदा। कुर्ब कयो यार, मजबूर इंसान छा करे, विड़ी बि नथो सघे। विढ़ण बि इन वक़्त त कोन्हे न, इन वक़्त त ज़िंदगी खे बचाइणो आहे। विड़बो त अञा वधीक नुक़सानु थींदो। साईं हिकिड़ो आयो आहे, इंजेक्शन कई अथई। वरी 15-20 मिंटनि खां पोइ वरी आयो आहे, इंजेक्शन कई अथई। नेठि चई 5 बजे उन छोकिरे खे, गुरुद्वारे जे पुट खे होश आयो आहे। असां उन छोकिरे खे खणी वापसि हुनजे घर ते वियाऊं। हुनजे घर ते हुनखे छॾे पोइ हुनजो ई वरी स्कूटर जेको घर बीठो हुयो, उनजो ॿियो पुटु हुयो, जेको मूंखे पंहिंजे मेरान यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जामशोरे में, जिते मुंहिंजो घरु आहे, उते मूंखे छॾे। साथियो, ही मां तव्हां सां उनजे करे ज़िक्र कयो आहे छो त इहो मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। हे मुंहिंजी अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे। ही क़ौम जॾहिं उन सां थिए थो तॾहिं उनखे ख़बर थी पवे त इस्पतालूं कोस घर आहिनि, इस्पतालुनि में अमले जी खोट आहे, डॉक्टर कोन्हनि, डॉक्टर खणनि ई नथा। छा लाइ खणनि? उहे बि पैसा पाण खाई वेठा आहिनि। मुलाज़िम नथा रखनि, मुलाज़िमनि जूं पघारूं पाण था खाइनि। मसनूई तौर ते मुलाज़िम रखियल आहिनि त एतिरा डॉक्टर आहिनि, एतिरो ॿियो अमलो आहे, पर अमलो को बि कोन्हे। सॼी लाल बत्ती में हिकिड़ो इंजेक्शन हणण वारो कोन हो। माण्हू मरे त इंजेक्शन केरु हणे? साह पियो निकिरे, इंजेक्शन हणण वारो केरु कोन। उन करे साथियो, अचो त अहिड़े निज़ाम खे ड्रायूं, अचो त सुठो निज़ाम जोड़ियूं। महिरबानी साथियो।